नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो गुलाम हैदर खां ख़बर ॾींदा हलूं त टंडो गुलाम हैदर भरसां ॻोठ जमाल अल्दीन लाशारी में ज़मीन जो हारीपो करे पेट गुज़र कंदड़ ग़रीब पोरियत अजब अल्दीन लाशारी जूं 2 न्याणियूं 6 सालनि जी हाकिमज़ादी ऐं 3 सालनि जी कलसुम लाशारी पैदाशी बुखार ऐं झटके में मुब्तला थियण बाद हलण फिरण खां लाचार बणिजी वई है। इन सिलसिले में पोरियत अजब अल्दीन लाशारी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो है त ज़मीन ते हारीपे जो कमु करे पेट गुज़र कंदो आहियां। वस आर न्याणी जो इलाज करायो पर को भी फ़ायदो न थियो। बच्चन खे खाराइण लाइ पैसा न आहे। न्याणी जे इलाज कीअं करायां। पोरियत रोईंदे तक जे चूंडियल नुमाइंदे तोड़े सरंदी वारनि खे अपील कंदे चयो त न्याणी जे इलाज में मदद करे संदुसि मासूम न्याणी जी हयाती बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।